रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 30 मई 2018 अंगारे जो ॾींहुं 14 रमज़ानुल मुबारक 1439 हिजरी। अव्हां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अव्हां जो मेज़बान फाज़िल चन्ना कराचीअ खां कश्मीर ताईं जूं ताज़ियूं ऐं अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जे बुलेटिन जूं ख़ासि ख़बरूं: नवाज़ शरीफ़ असद दुरानीअ समेत समूरनि मामलनि जी तहक़ीक़ात लाइ नेशनल इंक्वायरी कमीशन क़ाइमु करण जो मुतालबो। वॾा डेम इतफ़ाक़ राय सां ठाहे सघजनि था। वज़ीर आज़म फ़ौज पारां पार्टियुनि ऐं उम्मीदवारनि जे मामले में ग़ैर जानिबदार नाहे। सर्वे रिपोर्ट: सिंध में खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ हलंदड़ तहरीक दौरान लाड़काणे, कंबर, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में बुख हड़तालूं, एहतिजाजी रैलियूं। एहतिजाजी मुकमल रिपोर्ट: लाड़काणे पुलिस मां 120 अहलकार बरतरफ़ ऐं 42 अहलकारनि खे मुअतल कयो वियो। डॉक्टर कादर मक्सी जी प्रेस कॉन्फ्रेंस। आसिफ़ ज़रदारीअ सां मुक़ाबले जो ऐलान। सिंध में पाणीअ जे शदीद खोट, आबादगारनि पारां एहतजाज। पीपी सिंध में उम्मीदवारनि खे पार्टी टिकेटूं ॾियण लाइ इंटरव्यू शुरू। मखदूम ख़ानदान पासीरो ज़रदारी 10 सालनि दौरान सिंध खे बर्बाद कयो आहे। सैयद जलाल महमूद शाह। इलेक्शन खां अॻु करप्ट वज़ीरनि खे गिरफ़्तार कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजो। वेगी पीउ ते धीअ खे ज़्यादतीअ बैदि गुम करण जो इल्ज़ाम। खानपुर में पुलिस गर्दीअ 2 पीरसन गिरफ़्तार। 5 घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। मेड़लग ॻोठ में बाहि 20 घर सड़ी विया। 60 लख जो नुक़सानु। अॼोके बुलेटिन में वधीक अहम ख़बरुनि सां गॾु अॼु जो अहम कालम मोहम्मद दाऊद जो अॼु जूं ससूयूं पंध में शामिल आहे। अॼु जी अहम ख़बर आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त ISI जे अॻूणे सरबराह असद दुरानी काफ़ी अहम ॻाल्हि कई आहे। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हाणे समूरियुनि शयुनि जे तह ताईं वञण लाइ मुशावरत सां नेशनल इंक्वायरी कमीशन ठाही वञे। काल एहतसाब अदालत में साफ़िन सां ॻाल्हाईंदे मियां नवाज़ शरीफ़ चयो त क़ौमी कमीशन जो पार्लियामेंट, अदलिया, सिविल सोसाइटी ऐं इस्टेब्लिशमेंट बि हिसो थी सघे थी। हिन चयो त सियासतदाननि जी हयातियुनि खे ख़तरा आहिनि। सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे। हाणे जेकॾहिं को हादिसो पेश आयो त केरु ज़िम्मेवार हूंदो? असांखे क़ौम खे ॿोड़णो न आहे। रुॻो हिकु माण्हू ख़िलाफ़ु इंक्वायरी करण सां कुझु न थींदो ऐं न थियणु घुरिजे। हाणे उन जे तह ताईं पहुचणो पवंदो। सॼे नेटवर्क ख़िलाफ़ु इंक्वायरी थियणु घुरिजे जंहिं इहे पॉलिसियूं ठाहियूं ऐं उन्हनि खे अमली जामू पारायो। उनखे ॾिसणु घुरिजे। सॼो बार हिकु माण्हूअ ते नथो विझी सघिजे। परवेज़ मुशरफ, असद दुरानी ऐं शाहिद अज़ीज़ जा किताब ॾिसी वठो ऐं धरणनि जा किरदार त ॿुधाए चुको आहियां। हिन चयो त असद दुरानी किताब लिखियो, मुशरफ ऐं शाहिद अज़ीज़ बि बयानु ॾिना। हाणे ज़रूरत आहे त सभिनी शयुनि जे तह ताईं पहुची नेशनल इंक्वायरी कमीशन ठाहिणु घुरिजे। हिकु सवाल जे जवाब में नवाज़ शरीफ़ सां गॾु बीठल संदसि धीअ मरियम नवाज़ चयो त सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खां इन कैमरा ब्रीफिंग वठणु घुरिजे। अॻूणे चीफ जस्टिस नासिरुल मुल्क बाबति ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त हू बेमिसाल शख़्सियत जो मालिक आहे। हिन जूं जज ऐं चीफ जस्टिस तौरु ख़िदमतूं नुमायां आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म चयो त जस्टिस रिटायर नासिरुल मुल्क जी मुक़ररी खे साराहिणु घुरिजे। हू एतिराम जोॻो शख़्स आहे। मथसि कॾहिं बि कंहिं आङुर नाहे खईं। हू सभिनी लाइ क़ाबिल क़बूल आहे। वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त वॾा डेम क़ौमी इतफ़ाक़ राय सां ई ठही सघनि था। माज़ीअ जे हुकूमतुनि पाणी ऐं डेमनि बाबति कुझु नाहे कयो। नेब खे शिकायत आहे त
सेक्रेटरीअ सां राब्तो करे उहो जवाबु ॾींदो, पर ऑफिसरनि जी बेइज़ती न कई वञे। मुल्क ईअं न हलंदो। हाणे जेका बि हुकूमत ईंदी उनखे मसइलो न थींदो। माज़ीअ जे हुकूमतुनि पाणी ऐं डैमनि बाबति कुझु नाहे कयो। वॾा डैम क़ौमी इतफ़ाक़ राय सां ई ठही सघनि था। वज़ीर आज़म चयो त क़ौमी सलामतीअ जे मामलनि ते बहस नथो करे सघिजे। मूंखे का शर्मसारी ऐं पछतावो नाहे। मां जेको करे सघियसि थे उहो मूं कयो। अहम ख़बर आहे त पाकिस्तान जे पार्लियामेंट जी कारकर्दगीअ ते नज़र रखंदड़ तनज़ीम पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ लेजिस्लेटिव डेवलपमेंट एंड ट्रांसपेरेंसी पलडाट हिकु तजज़ियाती रिपोर्ट में दावा कई आहे त पाकिस्तानी अवाम जी अक्सरियत जो ख़्यालु आहे त पाकिस्तानी फ़ौज सियासी पार्टियुनि ऐं उमेदवारनि जे मामले में ग़ैर जानिबदार नाहे। रिपोर्ट मूजिबि सिर्फ़ 33% माण्हुनि जे ख़्याल में फ़ौज ग़ैर जानिबदार आहे। उन 11 नुक़ाती रिपोर्ट में मुख़्तलिफ़ इदारनि जी चूंड अमल ते असरनि ऐं गुज़िरियल हिकु साल में पेश ईंदड़ वाक़िअनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। पलडाट जे सरबराह अहमद बिलावल महबूब मूजिबि उन तजज़ियाती रिपोर्ट में कुझु इदारनि बाबति सवाल उथिया आहिनि त इहे ग़ैर जानिबदार नाहिनि, जिन में सरफ़हरिस्त फ़ौजी इस्टेब्लिशमेंट आहे। उनखां पोइ अदलिया ऐं क़ौमी एहतसाब बेरो आहे, जिन बाबति मनफ़ी तासुर आहे। अहमद बिलाल महबूब चयो त हिकु वॾो तासुर ताज़ो टीवी चैनलनि खे बंदि करण खां पोइ पैदा थियो, जिन में जियो ऐं डान शामिल आहिनि। उन्हनि खे हुकूमत जे कंहिं इदारे ऐं न ई पैमरा रोकियो हो, पर उहे छावणियुनि में बंदि थी विया हुआ। उन्हनि बाबति उहो पतो पियो आहे त फ़ौजी इस्टेब्लिशमेंट जे कुझु इदारनि उन्हनि जूं ॿाहूं मरोड़ियूं आहिनि ऐं केबल ऑपरेटरनि जी मदद सां उन्हनि खे स्क्रीन तां आउट करे छॾियो। अहिड़ीअ तरह जॾहिं पानामा जे JIT ठही त उन में ISI ऐं MI जा नुमाइंदा मौजूदु हुआ, जॾहिं त उन्हनि जो वाइट कॉलर क्राइम बाबति को बि तजुर्बो नाहे। उन्हनि जी शमूलियत बि फ़ौज जी मुदाख़लत जो तासुर पैदा कयो। हिन फ़ौज जे तर्जुमान शोबे ISPR पारां मुल्की मईशियत ते तबसरे जो हवालो ॾींदे चयो त उन सां हुकूमत जो तासुर मजरू थियो आहे। इस्लामाबाद में जेको धरणो लॻो उन में उन वक़्त जे ISI जे सरबराह जे मुलवस हुजण जा इतला आया। उन क़िस्म जे केतिरनि ई वाक़िअनि जी फ़हरिस्त आहे जिन मां इहो तासुर पैदा थिए थो त फ़ौज हिकु क़िस्म जी राय रखे थी ऐं इहा ग़ैर जानिबदार नाहे। उन तासुर जी ॻाल्हि ज़ाहिर आहे त अदालत में वञी साबित करण जी पोज़ीशन में त न आहियूं, पर उन्हनि इतलाउनि सां मुसलसिल उहो तासुर क़ाइमु थी रहियो आहे त जंहिंसां इहो लॻे थो त चूंडुनि जी तयारीअ जो अमल कंहिं हमवार मैदान ते न थी रहियो आहे। नामवर वकील बाबर सत्तार चयो त फ़ौज जी मुदाख़लत जी हिकु तारीख़ मौजूदु आहे ऐं पसंदि नापसंदि जो इज़हार थींदो रहियो आहे। माण्हुनि लाइ इहा का हैरत जहिड़ी ॻाल्हि नाहे त चूंडुनि में कुझु पार्टियूं फ़ौज जूं पसंदीदा हूंदियूं। हिन चयो त समूरियुनि पार्टियुनि खे हिकु जहिड़ो मौक़ो न कॾहिं मिलियो आहे ऐं न ई कॾहिं मिलंदो। फ़ौज जो बतौर इदारे कंहिंखे पसंदि करणु अलॻि ॻाल्हि आहे ऐं फ़ौज जो बतौर इदारे चूंडुनि में मुदाख़लत करणु धार ॻाल्हि आहे। नवाज़ लीग जो इहो बयानु रहियो आहे त इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे कढियो आहे त ज़ाहिर आहे त फ़ौज जो इदारे तौरु नवाज़ शरीफ़ लाइ पसंदीदा मौक़िफ़ न हूंदो। अॻूणे ब्रिगेडियर ज़ुल्फ़कार गोरसी उन मामले ते ॻाल्हाईंदे चयो त फ़ौज खे हर कम में घुरायो वञे थो। उन सां अवाम उहो सम्झंदो आहे त सियासी जोड़जक बि फ़ौज ई करे रही आहे। इहो हिकु तासुर आहे पर हक़ीक़त न आहे। उन जो हिकु रुख़ उहो बि आहे त फ़ौज हिकु वॾे अरसे ताईं मुल्क जो इंतिज़ाम संभालियो आहे। अयूब ख़ान जी मार्शल लॉ जे माण्हुनि हिमायत कई हुई ऐं 1977 में बि माण्हुनि
असांजे साम्हूं मिठाइयूं विरायूं। मुशरफ़ आयो तॾहिं बि माण्हुनि मिठाइयूं विरायूं। इहे दौर 10-11 साल हलिया, जंहिंसां इहो तासुरु पैदा थियो त मुल्क में जेको कुझु करे थी इहा फ़ौज ई करे थी, जेतोणीकि मौजूदा वक़्त में इहा कुझु बि न करे रही आहे। उन बावजूदि माण्हुनि जे ज़हन मां इहो तासुरु नथो वञे। हिन चयो त नवाज़ शरीफ़ जे नाअहलीअ खां पोइ ॿिया बयान फ़ौज जे मुदाख़लत वारे तासुर खे वधीक मज़बूत कयो आहे। हिन चयो त जेको इदारो ॻाल्हाए नथो उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां रद्द अमल जो इज़हार ज़रूरु कंदो आहे। मिसाल तौरु असद दुरानीअ जो मुआमिलो थियो आहे, उन ते बि रद्द अमल ज़ाहिर थियो आहे। अहम ख़बर आहे त सिंध मां जबरीअ तौर ते खंबे गुम कयल अदीबनि, सहाफ़ियनि, शाइरनि, पब्लिशरनि, क़ौमी कारकुननि ऐं आम माण्हुनि जी आज़ादीअ लाइ काल्ह सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया, जॾहिं त बुख हड़तालूं कैंपूं पिणु क़ाइमु कई वयूं। उन सिलसिले में गॾु कयल मालूमात मूजिबि काल्ह लाड़काणो एक्शन कमेटीअ जे सॾ ते प्रेस क्लब आॾो ॿिए ॾींहुं बि बुख हड़ताली कैंप जारी रखी वई। मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, क़ौम परस्त तोड़े मज़दूर तंज़ीमनि जे अॻुवाननि पारां खंबे गुम कयल जे मर्द ऐं औरत वारसनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें अज़ीज़ुर रहमान शेख, अशरफ कलोड़ो, जमील गाद, ख़ालिद चांडियो, नायाब सरकश, सिंधी दोदो देशी, शफ़ी आरेजो, यासिर शेख, मोहम्मद अली ख़ुश्क, बिलावल चन्नू, होशू चांडियो, सिराई सरफराज़ शेख, अब्दुल लतीफ़ अब्बासी, डॉक्टर फ़हीम ख़ुश्क, कामरेड गफ़ार ॾाहाणी ऐं ॿिया शामिल आहिनि। कंबर में यूथ फोरम तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। रैली क्रिकेट ग्राउंड खां शुरू थी शहर जे मुख्य बाज़ारुनि मां थींदी प्रेस क्लब रोड ते पहुती, जिते धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻुवाननि कामरेड अयाज़ बुरड़ो, कामरान रिंद, महताब शेख, नबील मुर्तज़ा सूमरो, माजिद ख़ासकेली, मुशाहिद चांडियो, रियाज़ गुल लाखो, सैयद मुजाहिद हुसैन शाह, सिकंदर सनम झंडेल, जलाल सिंधी ऐं बख़्त जानी भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कयो। नवाबशाह में यूथ एंड स्टूडेंट एक्शन कमेटीअ तरफ़ां चीफ ऑर्गेनाइज़र ज़ाकिर सहतो, डिप्टी ऑर्गेनाइज़र सैयद नासिर हुसैन शाह, ऑर्गेनाइज़र फराज़ अब्बासी ऐं अमर कीरियो जी अॻुवाणीअ में शुरू कयल 3 ॾींहंनि वारी अलामती बुख हड़ताल ॿिए ॾींहुं बि जारी रही। कैंप में जिस्कम अॻुवान सरफराज़ मेमन, अली रज़ा ख़ासकेली, सैयद नासिर शाह, खंबे गुम कयल ख़ादिम हुसैन आरेजो जी न्याणी नीलम आरेजो, जिस्कम आरिसर ग्रुप जे सरमद मीराणी, सास जे मरकज़ी ऑडिटर बख्शल बाग़ी, फयाज़ चंड कलेरी, सत्तार सुंदर, मीर बेताब परियो, महर ढिबाई, STP जे अतर शाह, निसार कीरियो, PSP जो लोंग ख़ान चन्नू, क़ाइदे अवाम यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि आकिब रिंद, दिलशाद आमिर ऐं ॿियनि शिरकत कई। हिंगोरजा में स्टूडेंट एक्शन कमेटी ऐं वॉइस ऑफ मिसिंग पर्सन तरफ़ां 72 कलाकनि लाइ लॻायल एहतिजाजी बुख हड़ताली कैंप पुॼाणीअ ते पहुची वई। 3 ॾींहंनि ताईं बुख हड़ताल ते वेठल अशफाक सोलंगी, अकबर सहतो, साजिद अली ॼामड़ो, आमिर चन्नू समेत ॿियनि कारकुननि जे मथां गुलनि जी वर्खा करे बुख हड़ताल ख़तमु कराई वई। कैंप में आख़िरी ॾिहाड़े ते जिस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन अमजद ख़ान महेसर, फ़कीर इमदाद मंगी, अयूब लाशारी, SUP जे डॉक्टर अज़रा खोखर, बशीर अहमद लुंड, सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे मरकज़ी अॻुवान डॉक्टर ज़ाकिर सोलंगी, नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे जनरल सेक्रेटरी सज्जाद सोलंगी, जिस्कम जे करम सामटियो, मुजीब भेलार, यूसुफ सिंधी, PSP जे पीर सैयद फरज़ंद अली शाह जीलानी, क़ौम परस्त कारकुन एडवोकेट नूरुल्ला तुन्यो, शफ़क़त ओठो, मनान मेमन समेत 100 खां वधीक सियासी समाजी कारकुननि शिरकत करे बुख हड़तालियुनि सां यकजहतीअ जो इज़हार कयो। उन मौक़े ते अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ौमी कारकुननि, कलमकारनि,
अदीबनि शाइरनि ऐं सहाफ़ियुनि खे खंभे गुम करणु इंसानी हक़नि जी खुलियल लताड़ आहे। वॉइस फॉर मिसिंग पर्सन ऑफ सिंध कमेटीअ जे मेंबर ससुई लोहार, ताज जोयो, नजी उल्लाह चन्ना ऐं गुम कयल पब्लिशर इनाम अब्बासी जी नियाणी संध्या अब्बासी काल्ह सिंध हाई कोर्ट कराचीअ में चीफ जस्टिस अहमद अली शेख सां मुलाक़ात लाइ पहुता, पर चीफ जस्टिस सां मुलाक़ात न थी सघी। कमेटी जे वफ़द खे इंतज़ार कराइण बैदि वापसि मोकिलियो वियो। पीपी शहीद भुट्टो जे सूबाई सदर अली अहमद पलेपोटो, सीनियर नायब सदर ताज मोहम्मद डोमकी, जनरल सेक्रेटरी सैयद असलम शाह, डिप्टी जनरल सेक्रेटरी मजीद सियाल ऐं इतलात सेक्रेटरी पीरल मजीदाणू सिंध मां सियासी कारकुननि खे खंभे गुम करण जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो त क़ानून कंहिंखे बि इजाज़त नथो ॾिए त ताक़त जे ज़ोर ते कंहिं शहरीअ खे गुम कयो वञे। अहिड़े अमल ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो तरफ़ां 3 मई ते सॼी सिंध जे ज़िली हेड क्वार्टरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जारी कयल बयान में हिननि चयो त सिंध मां सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करे गुम करणु क़ानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेकॾहिं कंहिं ते बि इल्ज़ाम आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे, पर उनखे गुम करे छॾणु रियासती दहशतगर्दी ऐं इंसानी हक़नि जी भञकिड़ी आहे। जीअं सिंध लिबरल फ्रंट जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़हूर चयो आहे त सिंध मां खंभियल क़ौमी कारकुननि, अदीबनि, पब्लिशरनि ऐं सहाफ़ियुनि खे तुर्त ज़ाहिर कयो वञे। कंहिं बि माण्हूअ खे के ख़्याल, फ़िकुर ऐं नज़रिया या सियासी वास्तो रखण जे ॾोह में गुम नथो करे सघिजे। अहिड़ो अमल नाइंसाफ़ी ऐं इंसानी हक़नि जी खुली भञकिड़ी आहे। जारी कयल बयान में हिन वधीक चयो त सिंध मां जिन बि माण्हुनि खे खंभे गुम कयो वियो आहे, उन्हनि जो जेकॾहिं को ॾोह आहे या उन्हनि ते को केस दाख़िल आहे त उन्हनि खे बिना देर अदालतुनि में पेश करणु घुर्जे। सज़ा ॾियणु या इंसाफ़ करणु अदालतुनि जो कमु आहे। सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ लाइ निकितल पैदल क़ाफ़िलो सकरंड पहुतो। पक्का चांग खां कामरेड ग़ुलाम मुर्तज़ा, साजिद चांग, ख़ादिम हुसैन शर, राशिद शर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में निकितल क़ाफ़िलो सकरंड पहुची वियो, जिते जसकम अॻवान मसूद शाह, जसकम आरीसर जे ग़ुलाम अली कीरियो, हारी कमेटीअ जे फैज़ कीरियो, हमदर्द अॻवान मजीद अब्बासी ऐं ॿियनि क़ाफ़िले ते गुलनि जी वर्खा करे भरपूर आजियां कई। जॾहिं सकरंड जी नियाणी फ़ातिमा बाग़ी अॻवाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। क़ाफ़िले में शामिल अॻवाननि पुण नियाणी फ़ातिमा बाग़ीअ खे अजरकूं पारायूं। अॻवाननि चयो त गुम कयल क़ौमी कारकुननि मथां जेकॾहिं के केस आहिनि त खेनि अदालत में पेश कयो वञे। हिननि मुतालबो कयो त सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि, सहाफ़ियुनि ऐं अदीबनि खे फ़ौरी तौरु आज़ादु करे कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाज ते वेठल सिंध जे नियाणियुनि ते तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि सज़ा ॾिनी वञे। जॾहिं त बाद में क़ाफ़िलो सईदाबाद वारे रस्ते तां कराचीअ लाइ रवानो थी वियो। IG सिंध एडी ख़्वाजा चयो आहे त लापता थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ थींदड़ एहतिजाजनि में अवाम शिरकत न करे। सखर में ॻाल्हाईंदे IG चयो त लापता माण्हुनि जे नाले ते थींदड़ एहतिजाज मुल्क ऐं मुल्की इदारनि जे ख़िलाफ़ आहे। हिन चयो त पुलिस पैगम्बरी पेशो आहे, ऑफिसर ऐं अहलकार ईमानदारीअ सां कमु कनि। हिन वधीक चयो त पुलिस ते अवाम जी बेएतमादी वारे तासुर खे तब्दील करणो पवंदो। ख़बर आहे त लाड़काणू जे SSP तनवीर हुसैन तुनियो कार्रवाई करे अवामी शिकायतुनि ऐं फ़र्ज़नि में कोताही करण ते 120 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो, जॾहिं त 42 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे मुअतल करे छॾियो आहे। उन सिलसिले में मालूम थियो आहे त SSP लाड़काणू तनवीर हुसैन तुनियो अवामी शिकायतुनि ऐं फ़र्ज़नि में कोताही करण ते 162 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ मुहकमाना कार्रवाई करे मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें 120 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ ऐं 42 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे मुअतल करे छॾियो आहे, जॾहिं त बरतरफ़ थींदड़ में ASI ग़ुलाम अकबर, ASI ख़ान मोहम्मद,
सिपाही वली मोहम्मद, नादिर अली, रोशन अली, हैदर अली, अख्तर अली ऐं ॿिया शामिल आहिनि। होॾां मुअत्तल थींदड़नि में ASI अब्दुल जब्बार, ASI अब्दुल ख़ालिक, ASI अली गुल, सिपाही फ़िदा हुसैन, अमानुल्लाह, अज़हर अली, इम्तियाज़ अली ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP लाड़काणो शहर जे मुख़्तलिफ़ थाणनि जे हदुनि जे मुख़्तलिफ़ चौकियुनि जो ओचितो दौरो कयो, जंहिं दौरान केतिरनि ई अहलकारनि ऐं ऑफिसरनि खे मौक़े ते सज़ाऊं पिण ॾिनियूं। होॾां ईद जे मौक़े ते 120 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण ते संदुनि जे घरनि में परेशानी जी लहर छांइजी वई आहे। अहम ख़बर आहे त तरबेला में फ़क़ति अधु फुट पाणी रहिजी वियो। स्कर्दू में गर्मी पद घटिजी 33 डिग्रीअ ते पहुची वञण बैदि बर्फ़ पिघरजण वारो अमल रुकिजी वियो। पाणी खोट ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वञण जो ख़दशो पैदा थी वियो। इंडस रिवर सिस्टम में पाणीअ जी खोट इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार कंदी पई वञे। स्कर्दू में गर्मी पद घटिजी 23 डिग्रीअ ते पहुची वञण खां पोइ बर्फ़ पघरजण वारो अमल रुकिजी वियो आहे, जंहिंखां पोइ सिंधूअ जे आपाची सरिश्ते में पाणीअ जी आमद घटिजी वई आहे, जंहिंखां पोइ तरबेला डैम में पाणी ज़ख़ीरो करण वारो अमल बि घटिजी वियो आहे। तरबेला में पाणीअ जी आमद घटि ऐं खणत वधीक हुजण सबबि तरबेला डैम जी सतह डीड लेवल ते पहुचण वारी आहे। काल तरबेला डैम जी सतह 1386 फुट ते पहुची वई आहे, जंहिंखां पोइ तरबेला डैम में फ़क़ति अधु पाणी रहिजी वियो आहे। अहिड़ी सूरत हाल ते आपाशी माहिरनि ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। सखर बिराज जे कंट्रोल रूम इंचार्ज ऐं आपाशी माहिर अब्दुल अज़ीज़ सूमरो जो चवणु आहे त बरसातूं न पवण जी सूरत में ईंदड़ हफ़्तो ख़तरनाक हूंदो, उन लाइ दुआऊं घुरियूं वञनि। हिन जो वधीक चवणु हो त बलोचिस्तान अरसा 1991 ईस्वीअ जे अकार्ड बचाए सिंध खां मर्ज़ीअ जो पाणी घुरी छॾियो आहे। अरसा बलोचिस्तान जी ॻाल्हि मञींदे सिंध मां बलोचिस्तान जे पाणीअ जो हिसो 2540 क्यूसिक बदिरां 3500 क्यूसिक मुक़ररु करे छॾियो आहे, जेको बलोचिस्तान खे गुडू जे पट फीडर मां 2540 बदिरां 3500 क्यूसिक, खीर थर केनाल मां 700 क्यूसिक बदिरां 1500 क्यूसिक मुक़ररु कयो वियो आहे। पर सिंध में पाणीअ जी खोट 63% ते पहुचण सबबि हिन वक़्तु बलोचिस्तान खे पट फीडर मां 2540 क्यूसिक बदिरां 1500 क्यूसिक, खीर थर केनाल मां 700 क्यूसिक बदिरां 550 क्यूसिक ॾिनो पियो वञे, जॾहिं त रोड़ी केनाल, नारा केनाल ते जेको थोरो घणो वोणनि जो फ़सुलु पोखियो वियो आहे, आबादगारनि खे उहो फ़सुलु बचाइण मुश्किल थी वियो आहे। जॾहिं त कोटड़ी बैराज जे कमांड एरिया में फ़सलुनि लाइ पाणी नाहे मिलियो, जिते वोणनि जी पोखाई नाहे थी सघी। हिन वक़्तु कोटड़ी बैराज जी घुर्ज 21,500 क्यूसिक आहे, पर रुगो 6,000 क्यूसिक ॾिनो पियो वञे, जंहिंमां 1500 क्यूसिक किंजर ढंढ में कराची खे पीअण जो पाणी ॾियण लाइ ॾिनो पियो वञे। गुडू जे बेगारी केनाल, सखर जे खीर थर केनाल, दादू केनाल, राइस केनाल खे अञा ताईं सारियुनि जे बेजारे जो पाणी नाहे मिलियो, रुगो पीअण जो पाणी ॾिनो पियो वञे। गुज़िरियल साल अॼोके ॾींहं ते गुडू बैराज वटि 1,08,000 क्यूसिक हुयो, पर अॼु उते सिर्फ़ु 45,000 क्यूसिक पाणी आहे। ॿिए तरफ़ ज़रात पाणीअ जे माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं 15 ॾींहं अञा वधीक इहा हालत रही त ज़रात जी मैशियत खे वॾो नुक़सानु पहुचंदो। अहम ख़बर आहे त 1 जून खां पेट्रोलियम इस्मनि जे अघनि में इज़ाफ़े जी तजवीज़ वज़ीर अज़म ॾांहुं उमाणे छॾी आहे, जंहिंमें पेट्रोल जी क़ीमत 7 रुपया 10 पैसा ऐं डीज़ल जो अघु 5 रुपया 20 पैसा फ़ी लीटर ते वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जंहिंजो हतमी फ़ैसिलो वज़ीर अज़म खे करणो आहे। वाज़े रहे त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जो मुदो 31 जुलाई ते ख़तमु थियण वारो आहे ऐं हुकूमत खे बि साॻिए ॾींहं ते ईंदड़ महीने लाइ इहो तेल जी क़ीमतुनि में वाध जे हवाले सां फ़ैसिलो करणो आहे। अहम ख़बर आहे त काल इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान
2018 जी आम चूंडुनि में हिसो वठंदड़ 77 सियासी पार्टियुनि खे चूंड निशान अलाट कया आहिनि। उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे तलवार ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीन खे तीर, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस खे तारो, पाकिस्तान तहरीक इंसाफ खे बेट, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ खे शींहं, MQM खे लॻड़, ANP खे लालटेन, MMA खे किताब, जॾहिं त मुस्लिम लीग काफ खे साइकिल बदिरां ट्रैक्टर जो चूंड निशान अलाट कयो वियो आहे। ॿियनि पार्टियुनि में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस खे तारो, मुतहदा क़बाइली पार्टी खे पग, अवामी लीग खे इंसानी हथ, नेशनल पार्टी खे आरी जो निशान अलाट कयो वियो। फारूक सत्तार ऐं बहादुराबाद जो अॻवान आमिर ख़ान इलेक्शन कमीशन में पेश थिया ऐं रिवायती निशान लॻण लाइ दरख़्वास्त ॾिनी। उन मौक़े ते आमिर ख़ान जो चवणु हो त असां विच में तकरार जो पार्टी जे चूंड सां को बि तालुक़ु नाहे, तंहिं करे लॻड़ जो निशान MQM पाकिस्तान खे मिलणु घुरिजे। जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त असांजे नज़र में MQM पाकिस्तान तकरारी पार्टी नाहे, जंहिंखां पोइ लॻड़ जो निशान खेसि अलाट कयो वियो। ॿिए पासे काफ लीग रवायती चूंड निशान साइकिल तां हथु खणी वई ऐं साइकिल बदिरां ट्रैक्टर जो निशान घुरियो, जॾहिं त हिकु ॿी पार्टी किसान इतिहाद ट्रैक्टर जे निशान लाइ उमेदवार तौरु अॻियां आई, जंहिं ते इलेक्शन कमीशन काफ लीग खे ट्रैक्टर ऐं किसान इतिहाद खे हर जो निशान अलाट करे छॾियो। उन हवाले सां इलेक्शन कमीशन ॿुधायो आहे त 77 सियासी जमायतुनि जी चूंड निशान ते तकरार नाहे। जिन जमायतुनि जी चूंड निशान ते तकरार नाहे उहे जमायतूं चूंड निशान हासिल करण जूं अहल आहिनि। बाक़ी ॿियनि जमायतुनि जा जेके चूंड निशान आहिनि उहे बरक़रार आहिनि, जॾहिं त इलेक्शन कमीशन चूंड निशाननि जी फ़हरिस्त बि जारी कंदो। अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद डिवीज़न जे PP उमेदवारनि जा इंटरव्यू मखदूम जमील ऐं संदसि पुटु न आया। मटियारी जे सीटुनि लाइ मखदूम रफ़ीक, मखदूम अमार, जलाल शाह ॼामोट, अमीर हाशमी ऐं ॿियनि इंटरव्यू ॾिना। हैदराबाद लाइ ॼाम ख़ान शोरो, आजिज़ धामरा, सफ़दर कुरैशी, नज़ीर कीरियो, हैदर शाहानी ऐं ॿियनि जा इंटरव्यू थिया। PS 81 कोटड़ीअ लाइ सिकंदर शोरो ऐं मलक असद इंटरव्यू ॾिना। ग़ुलाम कादिर पलीजो सूबाई तक लाइ उमेदवार फ़याज़ बुट, इमरान लिग़ारी, राबिया चांडियो, पीर मज़हर, बशीर हालेपोटो, इस्माइल राहू, यास्मीन शाह ऐं पप्पू शाह बि टिकेट लाइ इंटरव्यू ॾींदड़नि में शामिल। जॾहिं त नवाब शाह में PP जे टिकेटनि जा उमेदवार इंटरव्यू लाइ अॼु कराची तलब कया विया आहिनि। 2 क़ौमी ऐं 4 सूबाई तकनि ते टिकेटनि जे उमेदवारनि खे बिलाउल हाउस घुरायो वियो। NA 224 ते ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, ग़ुलाम अली शाह ऐं नज़ीरुद्दीन सूमरो उमेदवार आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त कादर मक्सी जो नवाब शाह ऐं कासिमाबाद मां चूंड विढ़ण जो ऐलान। आसिफ़ ज़रदारी जंहिं बि तख़्तां बीहंदो मां बि उतां चूंड विढ़ंदुसि। नवाब शाह मां बि बीहंदुसि कादर मक्सी। कासिमाबाद जे सूबाई तक PS 62 खे बि अकेलो न छॾींदुसि, उते बि मुंहिंजो नामुज़दगी फार्म जमा थींदो। PP ऐं मुतहदा ॿई मकानी निज़ाम ज़रिए सिंध विरहाइण पे चाही, पर सिंध जे अवाम रोडनि ते निकिरी एहतिजाज कया। अहम सुर्ख़ी आहे त मीरपुर ख़ासि डिवीज़न जा PP उमेदवार इंटरव्यू लाइ अॼु तलब कया विया आहिनि। मीरपुर ख़ासि, थरपारकर ऐं उमरकोट ज़िले जे समूरनि तकनि जे उमेदवारनि खां PP क़यादत अॼु इंटरव्यू कंदी। अहिड़े तलबी बैदि चूंड विढ़ण लाइ दरख़्वास्तूं ॾींदड़ PP उमेदवार राति खां ई कराची पहुचणु शुरू थी विया हुआ। थरपारकर ज़िले में ग्रुप बंदियुनि ऐं अंदरूनी इख़्तिलाफ़नि सबबि 30 खां वधीक उमेदवार टिकेटनि जी डोड़ में शामिल आहिनि। थरपारकर जे उमेदवारनि मक़ामी सतह खां वठी पार्टी क़यादत ताईं वॾे पैमाने ते लॉबिंग शुरू करे छॾी। अहम सुर्ख़ी आहे त अली गौर महर PP टिकेट लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। PP क़यादत सां ॿीहर
ॻाल्हियूं शुरू थियण बैदि महर पंहिंजे ऐं हालार पिताफ़ीअ लाइ 2 सीटुनि जो शर्त रखी छॾियो। महर ख़ालिद लुंड वारी सीट एन 204 पंहिंजे लाइ ऐं बारी पिताफ़ी वारी PS 19 हालार पिताफ़ीअ लाइ घुरी वरिती। PP क़यादत महर जो मुतालबो मञींदे खेसि टिकेट लाइ दरख़्वास्त जो चयो, जंहिं बैदि हिन दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। महर जा PP सां मुआमला तइ थियण बैदि मियां मजन ऐं लुंड में ठाह जा इम्कान वधी विया आहिनि। ईंदड़ चूंडनि में बारीअ जो मुक़ाबिलो कंदुसि हालार पिताफ़ी। बाबा जे वफ़ात बैदि बारीअ जी हिमायत करे वॾी ग़लती कई हुई। मूं बारीअ मुआहिदनि ते अमल न कयो, वोटरनि खां माफ़ी घुरां थो। अहम सुर्ख़ी आहे त नवाब शाह में PP क़यादत टिकेटुनि बाबति मोझारे जो शिकार थी वई। ज़िले जे 2 क़ौमी ऐं 4 सूबाई तकनि ते PP जूं टिकेटूं माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ धुरियूं मैदान में लही आयूं। PS 37 ते अॻूणो MP सलीम रज़ा जलबाणी खे आउट करे आसिफ़ ज़रदारीअ खे अॻियां आणण जूं तयारियूं आहिनि। PS 38 ते फसी शाह ऐं काज़िम शाह चूंड विढ़ण जा ख़्वाहिशमंद तारिक चौधरी जो दस्तबरदार थियण खां इनकार। PS 39 ते ग़ुलाम कादिर चांडियो खे टिकेट न मिलण जो सिंगल सत्तार कीरियो मुनीर शाह ऐं अली ख़ान जमाली उम्मीदवार। अहम सुर्ख़ी आहे त सुई गैस भरिसां 2 कारुनि में टक्कर 6 मुसाफ़िर फ़ौत थी विया। मेरान नेशनल हाईवे ते पीर बुढड़ो इस्राब वटि औरत खे बचाईंदे कार जो ॿिए कार सां टक्कर थियो। ज़ोरदार धमाके जी आवाज़ ते भर पासे जा माण्हू पहुची विया। कारुनि में सवार 6 मुसाफ़िर थॾे ते फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में अली मोहम्मद रिंद, रियाज़ शेख, इब्राहिम, ग़ुलाम मोहिद्दीन, मुनवर शाह ऐं ॾिनल ख़ासकिली शामिल आहिनि। अहम ख़बर आहे त सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद जलाल महमूद शाह पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध में एहतसाब जे अमल खे रोके समूरनि रुश्वतख़ोर अॻूणी हुकूमत जे नुमाइंदनि खे इलेक्शन में मदद कई पई वञे त जीअं सिंध जो सियासी स्टेटस को बरक़रार रखी सघिजे। PP ज़रदारी ग्रुप गुज़िरियल 10 सालनि जी हुक्मरानीअ में सिंध खे तरक़ी ॾियण बदिरां बर्बाद कयो आहे। 2000 अरब जे तरक़ियाती बजट मां सिर्फ़ 600 अरब मैदान ते ख़र्च थिया ऐं 1400 अरब सियासतदाननि, कामोरनि ऐं ठेकेदारनि जे खीसे में विया। सिंध पाणीअ जे फुड़े लाइ तड़पी रही आहे। तइलीम बजाए जहालत जो राज वधियो आहे। थर जा मासूम ॿार ग़िज़ाईअ जे खोट ऐं सिहत जे नाकाफ़ी सहूलियतुनि जी फ़राहमीअ सबबि मौत जो शिकार थी रहिया आहिनि। हिन चयो त जेकॾहिं 2018 जे इलेक्शन में जनरल कियानी फार्मूला तहत सिंधी अवाम जे मैंडेट ते कब्ज़ो कयो वियो त सिंध में अवामी सतह ते पैदा थींदड़ बेज़ारी इनकलाबी रुख इख़्तियार करे वठंदी। जीअं त सिंध जे अक्सरती आबादी शहरनि ॾांहुं मुंतक़िल थी चुकी आहे। सिंधी अवाम शहरनि जी मालिकीअ सां गॾु वोट जी आज़ादीअ जो हक़ हासिल करण लाइ मुतहद आहे। सिंध जे क़ौमपरस्त क़ौमी कारकुननि खे 2018 जे आम चूंडनि में सिंध एजेंडा तहत पार्लियामानी सियासत खे अवामी सियासत सां ॻंढे सिंध जे तरक़ीअ जो रस्तो इख़्तियार करणो आहे। जलाल महमूद शाह सिंध जे अवाम खे सुजाॻ कंदे चयो त सिंध जा वॾेरा हथनि ते मेहंदी ऐं झुमरियूं हणी अवां खां वोट वठणु ईंदा त इहो न विसारजो त ही उहे साॻिया माण्हू आहिनि जिन बार बार न सिर्फ़ वोट खे सिंध ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो पर साॻी वक़्तु सिंध में धारी आबादकारी जा हामी ऐं सिंध जे किरोड़े हारिन ऐं आबादगारनि जा इस्तेहसाली आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त इलेक्शन खां अॻु करप्शन में मुलवस वज़ीरनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। नेब ऐं अदालतूं ॿुधाइनि त छा सिंध में सभु सादिक ऐं अमीन आहिनि। सिंध में करप्शन ख़िलाफ़ कार्रवाई छो बंदि कई वई आहे। आर्टिकल 62 ते अमल न कयो वियो त अवाम जी दौलत लुटींदड़ ॿीहर पैसे जी ताक़त सां ईवाननि में पहुची वेंदा।
हू काल सहरश नगर कासमाबाद में इफ़्तार पार्टीअ जे मौक़े ते ॻाल्हाए रहियो हो। हिन वधीक चयो त धांधली ऐं पैसनि जी ताक़त खां सवाइ पीपी सीट नथी खटे सघे। अॻूणा करप्ट वज़ीर वोट ख़रीद करण लाइ होका ॾेई रहिया आहिनि। बलदियाती इदारनि खे इस्तेमालु करे तरक़ियाती कमु कराइण धांधलीअ जी शुरूआति आहे। कासमाबाद समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में राति जो वक़्तु घिटियूं पकियूं कराइण समेत ॿिया कम कराया पिया वञनि। अहम सुर्ख़ी आहे त रतोदेरो भरिसां पुराणे तकरार तां फायरिंग में छोकिरो क़तल। ॻोठ वॾा भोसण में होटल ते वेठलनि मथां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग में 15 वरे जो नींगर सरदार पुट बका मोहम्मद जखराणी थॾे ते क़तल थी वियो। सुखियो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे ॻणतीअ जोगी हालत में लाड़काणो मुंतक़िल कयो वियो। वारिस ॾिनू माछी थाणे ते केस दाख़िल करायो। वाक़ियो ॿिन्ही धुरियुनि में हलंदड़ पुराणो तकरार तां पेश आयो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते कहराम अची वियो। ख़बर आहे त ख़ैरपुर में औरत मुड़ुस ते वेगी धीअ सां ज़्यादतीअ जो इल्ज़ाम हयो आहे ऐं चयो आहे त ज़्यादतीअ जे करे धीअ ॿार खे जनमु ॾिनो आहे। दहां ऐं कूकनि खां पोइ मुड़ुस मुंहिंजो धीअ ऐं ॿियनि ॿारनि खे खणी फ़रार थी वियो आहे। उन सिलसिले में शहीद आबाद कॉलोनी जी रहवासण औरत पंहिंजे पुट सां गॾिजी प्रेस क्लब ख़ैरपुर आॾो मुड़ुस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हिन दाहींदे चयो त मूंखे पहिरीं मुड़ुस मां 18 सालनि जी धीअ, 15 सालनि जो पुटु ऐं 10 सालनि जी धीअ, 9 सालनि जो पुटु आहे। मुड़ुस जी वफ़ात खां पोइ मां ॿी शादी कई जंहिं मां पिणु हिकु धीउ हिकु पुटु आहिनि। मुड़ुस मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे राति जो नशे वारियूं शयूं खाराए। मुंहिंजी नौजवान धीअ जेका हिन जी वेगी धीअ थिए थी उन सां 1 साल ताईं ज़्यादती कंदो रहियो, जंहिं करे हिन खे 4 ॾींहं अॻु पुटु ॼाओ त मां दहाऊं कूकूं कयूं त मुड़ुस राति पेट में हथियार बंदनि साण करे मुंहिंजी धीअ ऐं ॿियनि ॿारनि खे हथियारनि जे ज़ोर ते खणी गुम थी वियो आहे। जंहिंखां पोइ मां SSP खे दरख़्वास्त ॾिनी जंहिं वुमेन थाणे ते मोकिलियो, पर वुमेन थाणे वारनि केस दाख़िल न कयो ऐं न ई का मदद कई। सिर्फ़ ए सेक्शन थाणे ते झेड़े जी कची रिपोर्ट दर्ज कई। हाणे मूंखे ख़ामोश रहण लाइ क़तल जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन मुतालबो कयो त साणस इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर आहे त ख़बर मूजिबि SHO खानपुर मंज़ूर चांडियो पुलिस अटाला साण करे खानपुर वेझो ॻोठ फरीद जतोई ऐं अज़मत जतोईअ ते चढ़ाई करे ॿिन्ही ॻोठनि खे कड़ो चाढ़े छॾियो। अहलकारनि तलाशी बहाने घरनि में दाख़िल थी घरेलू सामान जी भञ ढहा करे 2 पीरसननि खे खंबे वरितो। सिपाही 6 ढोर बि काहे विया। पुलिस खे कार्रवाई खां रोकण लाइ घरनि में मौजूदु औरतुनि दाहूं करे पुलिस खे पाक किताब ॾेखारिया, पर अहलकारनि कार्रवाई जारी रखंदे 5 घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो, जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़ छाइजी वियो। होॾां मुतासिर ॻोठाणनि जे वारसनि औरतुनि पाक किताब खणी खानपुर थाणे ते पहुची एहतिजाज कयो। हिननि चयो त खानपुर पुलिस बिला जवाज़ ऐं नाहक असांजे घरनि में धाड़ेलनि जीअं कार्रवाई करे 2 पीरसननि खे खंबे खणी अची 5 घर साड़िया आहिनि। अहलकार 6 ढोर बि काहे विया आहिनि। पुलिस ज़ुल्म ऐं ज़्यादती कई आहे। हिननि चयो त पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां ग़रीब ॻोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि IG सिंध खां घुर कई त पुलिस जे ज़ुल्म जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर आहे त हैदराबाद में 2 ॾींहं अॻु हलाल अहमद जनरल अस्पताल में एहसान नाले नौजवान फ़ौत थी वियो हो। नौजवान जे वारसनि डॉक्टर ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हणी अस्पताल में एहतिजाज कयो, जॾहिं त B सेक्शन पुलिस पहुची डॉक्टर नोमान शेख ऐं स्टाफ महबूब मेमन खे गिरफ़्तार कयो, जंहिं ख़िलाफ़ काल सहरीअ जे वक़्त खां ई डॉक्टरनि, नर्सुनि ऐं मुलाज़िमनि हलाल अहमद अस्पताल लतीफ़ाबाद यूनिट नंबर 2 में एमरजेंसी समेत 2 वार्डनि सां गॾु मुख्य गेट खे ताला हणी छॾिया। ॿिए तरफ़ डॉक्टरनि लतीफ़ाबाद यूनिट 6 में हलाल अहमद जनरल अस्पताल खे बि ताला हणी पुलिस ख़िलाफ़ बैनर हणी
कम छॾ हड़ताल कई। डॉक्टरनि जी हड़ताल सबबि इलाज लाइ आयल मरीज़ दाहूं कंदा रहिया पर संदुनि इलाज न कयो वियो। जॾहिं त डॉक्टरनि जो एहतिजाज ख़तमु कराइण लाइ मंझंदि जो डॉक्टर नौमान खे आज़ादु कयो वियो, जंहिं बैदि डॉक्टरनि हड़ताल ख़तमु कई। अहम ख़बर आहे त मेहड़ लॻ ॻोठ साईंदाद लाखेर में लोढ़े खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि ॻोठाणनि जा 20 घर सड़ी रख थी विया। जिन जा घर सड़ी विया उन्हनि में नंगर कलोड़ो, मुमताज़, हाजी ख़ान, मंठार अली, बशीर कलोड़ो, मेहर ख़ान, रोशन, अब्दुरज़ाक, ज़ुल्फ़कार, क़ुर्बान चांडियो, बदर चांडियो, रब रखियो समेत 20 ॻोठाणनि जा घर शामिल आहिनि। घरनि में पियल, हंधि, खटूं, थांव, सोना ज़ेवर, सवे मण सारियूं, कणक ऐं ॿियो सामान जंहिंजी मालियत 60 लख ॿुधाई पई वञे सड़ी रख थी वियूं। ॻोठाणा बाहि जे ख़ौफ़ सबबि रुगो ॿार बचा घर मां कढी ॿाहिरि निकिरी आया ऐं बाहि विसाइण जी कोशिश दौरान गफ़ार चांडियो, गुलशेर चांडियो, बशीर कलोड़ो ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया। ॻोठाणनि मूजिबि बाहि जो इतला म्यूनिसिपल कमेटी मेहड़ ख़ैरपुर नाथन शाह जे फायर ब्रिगेड खे ॾिनो वियो, पर फायर ब्रिगेड जूं गाॾियूं 4 कलाक देरि सां पहुतियूं ऐं बाहि विसाइण बदिरां बीठल रहियूं। ॻोठाणनि ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त बाहि सबबि संदुनि नंगर ख़ान पाड़े जा 20 घर मुकमल तौरु सड़ी रख थी विया आहिनि। घरनि में पियल अल तल सड़ी रख थी वियो आहे। हिकु गॾ ऐं पालियल कुकड़ बि सड़ी मरी विया आहिनि। मिलिट्री रोड ते क़ाइमु मशहूरु सेंटर खे बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो नुक़सानु थी वियो। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक इमारतुनि खे सड़नि खां बचाए वरितो। अहम ख़बर आहे त सिंध जे वॾे वज़ीर जे तकबान सईदाबाद जा पाणी, सिहत ऐं सफ़ाई बाबति बुनियादी मसइला हल न थी सघिया। वॾे वज़ीर जा ऐलान अधूरा रहिजी विया, जंहिं करे शहरनि में मायूसी छाइण लाइ भान सईदाबाद जा रहवासी हिन जदीद दौर में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। जॾहिं त तकमा MPA चूंडजण बैदि वॾ वज़ारत माणींदड़ सैयद मुराद अली शाह ऐलान कयो हो त हू भान सईदाबाद में मिसाली तरक़ियाती कमु कराईंदो। संदसि ऐलान ते अमल न थियण करे शहरनि में मायूसी छाइण लाइ भान सईदाबाद शहर जो फिल्टर प्लांट 10 सालुनि खां बंदि पियल आहे, जंहिंखे हलाइण लाइ के बि क़दम न खयां विया आहिनि। शहर जे केतिरनि ई पाड़नि में वाटर सप्लाई ऐं सेवरेज लाइनूं मिलण करे गंदो पाणी फ़राहम कयो पियो वञे ऐं हाणे शहरनि खे पीअण जो पाणी बि नथो मिले। ज़रियनि मूजिबि फिल्टर प्लांट जी मशीनरी सड़ी वई आहे। इंतिज़ामिया जी ग़फ़लत सबबि किरोड़े रुपयनि जो मनसूबो अवाम खे को बि लाभ न ॾेई सघियो। शहर जी वाहिद इस्पताल में 12 डॉक्टरनि बदिरां फ़क़ति 2 डॉक्टर कमु करे रहिया आहिनि। राति जी शिफ्ट में को बि डॉक्टर न हूंदो आहे। इस्पताल में दवाउनि स्टाफ जी खोट बि ख़तमु न थी सघी आहे। शहर जो ड्रेनेज निज़ाम नाक़िस हुजण सबबि गटर, नाला ऐं नालियूं उथलणु मामूल बणियल आहे। केतिरियूं ई नालियूं उबतियूं वहणु शुरू थी वियूं आहिनि। उन करे रोड ऐं घिटियूं तबाह थी विया आहिनि। कुझु अरसो अॻु शहर जे मेन रोड ते किरोड़े रुपयनि जी लाॻत सां स्ट्रीट लाइट लॻाई वई हुई, जेका हिकु ॾींहुं बि न भरी सघी। ताज़ो 10 करोड़ रुपयनि जी लाॻत सां ठाहियल मेन रोड ते मिटी ऐं वारीअ जा दड़ा ठही विया आहिनि। शहरनि जी तफ़रीह लाइ टाउन ऑफिस भरिसां ऐं मोहम्मद आरिफ मेमण पाड़े में ठहियल 2 पार्क इंतिज़ामी बेध्यानीअ सबबि हद दख़लनि ऐं नाजाइज़ वालार शहर जे सूंहं ख़तमु करे छॾी आहे। शहर मां पैदल गुज़रणु बि मुश्किल थी वियो आहे। शहर शहबाज़ कॉलोनी, शोरा पाड़े, मेहरान कॉलोनी, कोट मदनी कॉलोनी, आरिफ शाह कॉलोनी ऐं सहता कॉलोनी, शम्स कॉलोनी ऐं शहर सां लॻंदड़ ॻोठ बंबण में गैस जी सहूलियत न मिली सघी। टाउन इंतिज़ामिया वटि बाहि विसाइण वारी फायर ब्रिगेड गाॾी नाहे, जंहिं करे बाहि जे वाक़िअनि में सेवण खां फायर ब्रिगेड गाॾी घुराइण ताईं अल तल सड़ी रख थी वञे थो। शहर में पब्लिक लाइब्रेरी जी इमारत ठाही वई आहे, पर फर्नीचर ऐं किताब न मिली सघिया आहिनि, जंहिं करे नौजवान होटलुनि ते वक़्तु ज़ाया करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त भान सईदाबाद जे ॼाणायल पाड़नि में बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। अहम ख़बर आहे त बिठिया में
शिया उलमा काउंसिल ऐं ॿियनि मज़हबी जमातुनि जे सॾ ते शहरी पीअण जे साफ़ पाणीअ लाइ रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहरीन शिया उलमा काउंसिल जे डिवीज़नल अॻवान अलामा जवाद अहमद हादी, मुश्ताक अहमद उमराणी, गुलाब हैदरी, ज़ोहेब काका, महबूब अली मलूखाणी, सैयद अयाज़ शाह ऐं ॿियनि जी अॻवानीअ में लतीफ़ कॉलोनीअ खां एहतियाजी रैली कढी शहर जो गश्त कयो वियो, जेका शहर जे टंडो आदम स्टॉप, दंबूरा चौक, दरगाह चाड़ी ऐं ॿियनि हंधनि तां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते गुलाब हैदरी, अयाद शाह ऐं ॿियनि चयो त 10 सालनि खां बिटशाह शहर जे जर जो पाणी ज़हरीलो बणिजी वियो आहे, पर हुकुमराननि शहरनि जो अहम मसइलो हल न कयो आहे। पीअण जे पाणीअ लाइ ईंदड़ किरोड़े रुपयनि जा फंड हड़प कया विया। वाटर सप्लाई स्कीम खे तबाह करे शहरनि खे जर जो ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर कयो वियो आहे। हिननि चयो त वज़ीर आला सिंध मुराद अली शाह बिटशाह जे शहरनि लाइ साफ़ पाणी ऐं ड्रेनेज सिस्टम जी बहालीअ लाइ 50 करोड़ रुपया जारी कया, पर शहरनि खे कुझु न मिलियो। हिननि चयो त हाणे ख़ामोश रहण जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे ऐं पंहिंजे हक़नि लाइ जिदोजहद कंदासीं। बिटशाह वासियुनि खे अकेलो नथा छॾे सघूं। कंदकोट में कारां इल्ज़ाम तां क़तल कयल नौजवान जे वारसनि जो एहतियाती मुज़ाहिरो। मक़तूल नौजवान मीर हसन लाशारी जे वारसनि पुलिस जे ॾाढाइनि ख़िलाफ़ सख़्त एहतियाती मुज़ाहिरो कयो। बेगुनाह क़तल कयल नौजवान जो केस असांजे फ़रियाद ते दाख़िल कयो वञे, वारसनि जो मुतालिबो। ठठे शहर में बि पीअण जो पाणी बंदि, शहरनि जो धरणो। 8 महीननि खां पीअण जो साफ़ पाणी बंदि थियण ख़िलाफ़ शहरनि एहतियाती धरणो हयो। भलारे महीने में ॼण त करबला मां गुज़री रहिया आहियूं, पैसनि ते पाणी था वठूं। ॻोठाणनि जो एहतजाज। हिननि मुतालिबो कयो त ठठे शहर में पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे। अहम सुर्खिया त कश्मीर में गैर क़ानूनी टूल प्लाज़ा ठाहिण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। शहर जे सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं शहरनि प्रेस क्लब आॾो न ठहण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एम बादल जे अॻवानीअ में वकीलनि टूल प्लाज़ा ख़िलाफ़ एडिशनल सेशन जज जे अदालत अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ठेकेदार मंज़ूर थियल टूल प्लाज़ा खे कश्मीर में ठाहियो पियो वञे। अॻवाननि जो ख़िताब। कश्मीर खां 40 किलोमीटर जे फ़ासिले ते अॻी टूल प्लाज़ा मौजूदु आहे। मामले जो नोटिस वठी कश्मीर जे रहवासियुनि सां इंसाफ़ कयो वञे। सखर में पाणीअ खोट ख़िलाफ़ अहमदनगर वासियुनि जो एहतियाती मुज़ाहिरो। इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबि केतिरनि ॾींहंनि खां पाणीअ खोट सबबि करबला बर्पा आहे। रहवासियुनि चयो त इलाइक़े वासियुनि खे फौरन पीअण जो साफ़ पाणी फ़राहम कयो वञे। पीअण जे पाणी ऐं ज़राअत जे पाणीअ जे खोट ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थियल एहतियाती मुज़ाहिरनि, रैलियुनि ऐं धरणनि जूं ख़बरूं आहिनि। नसीरवाह टंडोलायार मां निकिरंदड़ नागना शाख जे पुछड़ीअ में गुज़िरियल 10 सालनि खां पाणीअ जो पुड़ो बि न पहुतो। 100 खां 200 एकड़ जा ज़मीनदार फाका कशीअ करण ते मजबूर थी विया। फसल न पोखजण करे 100 एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई। उन हवाले सां नागना शाख जे पुछड़ी जे आबादगार वॉलीबॉल जे इंटरनेशनल रांदीगर सोनू ख़ान मंगरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां वठी अॼु ॾींहं ताईं पीपी खां सवाइ कंहिं ॿिए खे पुछड़ीअ जे आबादगारनि वोट नाहे न ॾिना। गुज़िरियल 10 सालनि दौरान पीपी जे दौर में चूंडियल नुमाइंदनि ॿियो त कुझु बि न पर पाणी बि न ॾिनो। असां वटि ॾुकार वारी सूरत हाल आहे। ज़मीनदार हूंदे बि बुखूं काटे रहिया आहियूं। हाणे पीपी खे वोट तॾहिं ॾींदासीं जॾहिं पीपी उमेदवार कलमो पढ़ी लिखी ॾींदो त हू कामयाब थी नागना शाख जे पुछड़ीअ में पाणी पहुचाए ॾींदो। पुछड़ी जे आबादगारनि अॻूणे नाज़िम यूसी मिसण, बाबू नूर मोहम्मद लिगारी, महबूब मंगरियो, मलूक थेबो, अब्दुलसत्तार मलक, शौकत लिगारी, हुसैन गांगरो ऐं ॿियनि चयो त पीपी खे वोट ॾियण जे बदिले गुज़िरियल 10 सालनि खां नागना शाख जे पुछड़ीअ जे आबादगारनि खे पाणीअ जो ढुक नाहे मिलियो। माल उञ विघे मरी रहियो आहे। ज़मीननि ते बीठल वण बि सुकी विया आहिनि। नागना शाख जे दारोगे मुंड जे आबादगारनि खे
पाणी विकिरो करे असांखे तबाह करे छॾियो आहे। आबादगारनि DC टंडो अलायार, SSP टंडो अलायार ऐं आपाशी खाते जे आला अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त उहे पाण नागना शाख जे पुछड़ीअ जो दौरो करे पाणी ॾियारे इंसाफ़ कनि। कलोईअ में ऋण शाख ऐं डिप्लो माइनर जे आबादगारनि जो एहतजाज। भलारे महीने में पीअण जो साफ़ पाणी नथो मिले, हज़ारे माण्हू परेशान आहिनि। आबादगार आला अख़्तियारियूं ऋण शाख ऐं डिप्लो माइनर में पीअण जो पाणी ॾेई परेशानी ख़तमु कनि। फैज़गंज में पाणीअ लाइ आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो। शैनी वाहन में पाणी न हुजण करे फ़सुल सुकी विया, मुंड जा वॾेरा पाणी चोराइण था। आबादगार मुख़्तियारकार SDO पहुची पाणी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं पाणी ॾियण जी ख़ातिरी कराए। गंबट भरिसां 5 नंबर शाख जे आबादगारनि जो बि एहतिजाजी मुज़ाहिरो। शाख में ग़ैर क़ानूनी लोलियूं वंझियूं लॻाए पाणी चोरी कयो पियो वञे। आबादगारनि चयो त आपाशी अमलो पैसनि एवज़ बाअसरनि खे हिसे जो पाणी विकिरो करे रहियो आहे। पाणीअ चोरी ख़तमु कराए शाख में पाणी न ॾिनो वियो त DC ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हणंदासीं। ख़ुदा आबाद शाख खे पको करण लाइ मरमती कमु तेज़ीअ सां जारी करण जो मुतालबो। किरोड़े रुपयनि में ठहियल फज़ुल शाख टुटण लॻी, रहवासियुनि जो मुज़ाहिरो। नवकोट आपाशी सब डिवीज़न जे फज़ुल शाख करप्शन ऐं नाक़िस कम सबबि हंधा हंधा टुटी पई आहे। मामूली पाणी ईंदे ई 100 खां मथे ब्लाक टुटी विया आहिनि ऐं बेड ज़मीन अंदरि दॿिजी वियूं। आबादगारनि जूं दाहूं। अॻूणे SDO ऐं कांतेश कुमार ऐं सर्वेर किरोड़नि जी करप्शन कई आहे। चीफ जस्टिस ऐं नेब नोटिस वठी जांच कराए मुलवस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ताज़ियूं ख़बरूं ऐं अहम सुर्खियूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जेका अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। मैं आज सारी सोसाइटी से मुखातिब हूँ। मैं ऐलान करता हूँ कि मिस्टर जरदारी साहब जिस भी इलेक्शन की सीट पे खड़े होंगे, डॉक्टर कादिर मक्सी उसके खिलाफ फार्म भरेगा। जरदारी के खिलाफ जरदारी ने भी ऐलान किया है कि वो 213 NA नवाबशाह से इलेक्शन लड़ेंगे। मैं आज अपना ऐलान करता हूँ कि मैं 213 का उसके सामने मुकाबले के लिए फार्म भरूंगा। जो लोगों को दम है, मैं सबको दावत देता हूँ और मुझे पता है बहुत अक्सरियत मेरी इमदाद के लिए आएगी। असाज़ा आएंगे, तुलबा आएंगे, नौजवान आएंगे, यूथ आएगी, बच्चे आएंगे, बच्चियाँ आएंगी, ये सोशल मीडिया के एक्टिविस्ट आएंगे। और तारीख ने ये मौका दिया है कि हम अपनी पूरी गैरत, हिम्मत, जुर्रत, दयानत और पूरी स्ट्रैटेजी से ये साबित करें कि सिंध के सारे अज़ाबात, नए अज़ाबात जो सिंध पे वारिद हैं, उसका आर्किटेक्ट मिस्टर जरदारी है। आर्किटेक्ट मिस्टर जरदारी है और उस जरदारी को हराकर हम सारे पाकिस्तान के लोगों को ये ऐलान करें, बता दें कि हमने पीपल्स पार्टी और जरदारी से लाताल्लुकी कर दी, उसे सिंध से हरा दिया। अब इस्टेब्लिशमेंट को कहना चाहते हैं कि इस जरदारी को, पीपी के लुटेरों को पालना, घास देना और ऑक्सीजन देना बंद करो। और मैं मुतालबा करता हूँ कि सारे लोगों के लिए लेवल प्लेइंग फील्ड एक कैसे होनी चाहिए। मैं इलेक्शन लड़ूंगा, सरकार की तरफ से, लोकल गवर्नमेंट की तरफ से कोई भी हथकंडे इस्तेमाल न किए जाएं। जो पीपल्स पार्टी को मौके होंगे, जो सिंध में और भी पार्टियों को मौके होंगे, मुझे भी वो मौके मैसर होने चाहिए। सिक्योरिटी के इंतजाम वो होने चाहिए, अमला वो होना चाहिए। पोलिंग स्टेशन जिन पे हम एतराज कर सकते हैं, जो सेंसिटिव हैं, वो पोलिंग स्टेशन वहां से हटाई जाए। ऐसे
पब्लिक प्लेस पे पोलिंग स्टेशन बनाए जाएं कि लोग बगैर खौफ बगैर डर के वोट डाल सके और नो गो एरिया ख़त्म होने चाहिए। और ये जो एसपीज हैं, डिप्टी कमिश्नर्स हैं, जिन्होंने 3-3, 4-4 साल जरदारी के कमदार की हैसियत से जिलों में ड्यूटी सर अंजाम दी है, मैं कहना चाहता हूँ केयर टेकर सेटअप आने के बाद फिल फॉर उन एसपीज को उन जिलों से तबादला किया जाए। जो अच्छी रेपुटेशन के एसपीज हैं, डिप्टी कमिश्नर्स हैं, जो इनके कमदार नहीं बने, जिन्होंने इनके घर पानी पिलाने का ड्यूटी सरंजाम नहीं दी, जिसने गरीबों को, आबादकारों को कनपट्टी पे पिस्टल रखे इनके शुगर मिलों को जबरदस्ती जबरी करना नहीं दिलाया, ऐसे जितने भी अफसर हैं और बहुत सारे अफसर हैं, वो अफसर जिलों में मुकर्रर किए जाए। तरक्की पसंद पार्टी पूरी सिंध में अपने कैंडिडेट खड़े करेगी। और मैं बदकिस्मती से ये बात कहना चाहता हूँ, इलेक्शन कमीशन को अपील करना चाहता हूँ कि हमारी पार्टी इलेक्शन कमीशन से डीलिस्ट हो गई है। डीलिस्ट होने की वजह से मैं मुतालबा करना चाहता हूं कि हमने फॉर्मेलिटीज पूरी कर दी थी, 2000 लोगों की लिस्ट पूरी कर दी थी, 2 लाख का चालान पूरा कर दिया था, लेकिन हमारा फॉल्ट ये था कि वो इलेक्शन कमीशन जितने हमें लेटर भेजती थी, हमने उनसे रिटन करेस्पॉन्डेंस नहीं की। हम कहते थे दोस्तों को, वो टेलीफोनिक टॉक करते थे उनसे, टेलीफोन पे उनसे बात करते थे, उनसे पूछते थे कि क्या करना है, वो टेलीफोन पे हिदायतें देते थे, तो हम समझ रहे थे कि ये काफी है। जिस वजह से उन्होंने कहा कि आपकी पार्टी की तरफ से एक भी हमारी करेस्पॉन्डेंस का आपने जवाब रिटर्न में नहीं दिया है, इसलिए हमने आपकी पार्टी डीलिस्ट कर दी है, आप इस इलेक्शन में आपको निशान नहीं मिलेगा। मैं इलेक्शन कमीशन को फिर से अपील करना चाहता हूं कि बराए मेहरबानी हमारी, क्योंकि अभी तक वो इतादों को अपने वो दे रहे हैं, निशाना दे रहे हैं। इतादे जो नए जीडीए का मिसाल आपके सामने है सिंध में, उन्होंने अभी जीडीए को चलो स्टार दिया है, तो उनको मैं कहता हूँ जीडीए को स्टार मिला तो एसटीपी को भाई हमारा टेलीविजन क्यों नहीं हमें मिल रहा है कि हम सारी सिंध में एज अ पार्टी इस पीपल्स पार्टी को इलेक्टोरल का मुकाबला करना चाहते हैं। इसलिए मैं कहता हूं इलेक्शन कमीशन के चेयरमैन को कि अगर ये निग्लिजेंसी हमारी तरफ से हुई है तो इसको दरगुजर करके हमारा चालान लिया जाए। हमारे ये 2000 मेंबरान की लिस्ट, ये डॉक्यूमेंट सारे तैयार हैं, ये हमसे लिए जाए, हमें जो है इंतखाबी निशान अलॉट किया जाए, हमें रजिस्टर किया जाए, क्योंकि हमारी 5 साल पुरानी पार्टी है। 2013 की इलेक्शन हम इसी पार्टी, रजिस्टर्ड पार्टी की बुनियाद पे टीवी के इंतखाबात पे लड़ चुके हैं। तो बराए मेहरबानी हमें सिंध में बेसहारा करके, अकेला करके इन जागीरदारों के हाथों न मरवाया जाए। बाकी ये है कि मैंने अपने जाती तौर पे ये ऐलान किया कि मैं जरदारी के खिलाफ एमएनए की सीट पे जहां भी खड़े होंगे मैं नॉमिनेशन दूंगा। बाकी मेरा जो बुनियादी हल्का है वो कासिमाबाद का है, अभी नए कॉन्स्टिट्यूंसी बनी है, तो अभी जो मेरा कासिमाबाद का हल्का है वो PS 62 है, उस पर मेरी नॉमिनेशन होगी। कासिमाबाद को मैं छोड़ूंगा नहीं, जरूर लड़ूंगा। और इस तरह सारी सिंध में मेरी ख्वाहिश है, हमारा ऐलान भी ये था, मेरी ख्वाहिश है कि हर सिंध में हर सीट से हम मजदूरों के बच्चों को, लिखे पढ़े नौजवानों को, किसी वकील को, किसी रिटायर असातिज़ा को, प्रोफेसर को, इन जागीरदारों के मुकाबले में इलेक्शन लड़वाना चाहते हैं। तो इलेक्शन कमीशन को भी अपील करते हैं, चेयरमैन इलेक्शन कमीशन को, कि बराए मेहरबानी हमारे अपील को कंसीडर किया जाए और हमें इलेक्शन में अपना टेलीविजन का निशान वो अलॉट किया जाए। मैं आपका बहुत मशहूर हूँ। और उसके साथ साथ मैं ये कहना चाहता हूँ कि इलेक्शन अगर ये शुरू हो चुका है तो किसी भी बहाने से इलेक्शन को मुलतवी नहीं होना चाहिए, किसी भी बहाने से इलेक्शन मुलतवी नहीं होना चाहिए। अगर इलेक्शन मुलतवी की जाएगी तो फिर हम समझते हैं कि फिर लंबे अरसे के लिए मुलतवी हो जाएगी। फिर बहुत सारे हमें खटकता है कि बहुत सारे सिंध दुश्मन मंसूबे, वाटर रीजन के मंसूबे, सिंध में कॉलोनाइजेशन के मंसूबे, आदमशुमारी में धांधली के मंसूबे, ये सब हमें नजर आ रहे हैं। वो किसी टेक्नोक्रेटिक गवर्नमेंट के नाम से
गवर्नमेंट ऑफ टेक्नोक्रेट्स के नाम पे सिंध से ये इस तरह के कोई जबर की न जाए। और इस वक्त मैं ये मुतालबा करना चाहता हूँ कि ये मिसिंग पर्सनस के लिए ये बच्चियाँ, उनके घर वाले, फैमिली जो हर चौराहे, हर राह रास्ते पे एहतजाज करती फिर रही हैं, उनके प्यारों को वापस जाहिर किया जाए, आज़ाद किया जाए। मैं आज इसका मुतालबा करता हूँ। सामीन हाणे डॉक्टर कादर मक्सी जी प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी रहिया हुआ। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं ताज़ो चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे मोहम्मद ख़ान दाऊद। उनवान आहे अॼु जूं ससुयूं पंध में। मोहम्मद ख़ान दाऊद पंहिंजे कालम में लिखे थो त उहे छोकिरियूं हाणे सरापा सॾु बणिजी चुकियूं आहिनि जेके 2 साल पहिरीं त रड़ बि न हुयूं। उहे 2 साल पहिरीं बसि पंहिंजे घरनि ताईं महदूद हुयूं, उन्हनि ॻोठनि ताईं महदूद हुयूं, उन्हनि पाड़नि ताईं महदूद हुयूं। जंहिं पाड़नि में उन्हनि जा घर, उन्हनि घरनि में उन्हनि जा प्यारा, या उन्हनि पाड़नि में उन्हनि जा स्कूल हुआ। 2 साल पहिरीं केरु वाक़ुफ़ हो उन्हनि नालनि खां जेके नाला बग़ावत ऐं इनकार जी अलामत बणिजी साम्हूं आया आहिनि। हाणे जॾहिं उहे कुझु महीननि जी जिदोजहद खां पोइ उन लाइक़ु थियूं आहिनि त उन्हनि खे सिंध सुञाणे सघी आहे। तॾहिं सिंध जी सोशल मीडिया ऐं अख़बारूं बि उन तरफ़ ध्यानु ॾियणु लॻियूं आहिनि, पर उन नामाचारीअ लाइ उन्हनि खे तमामु वॾी क़ुर्बानी ॾियणी पई आहे। उन्हनि जा नाला त सिंध में मशहूरु थी रहिया आहिनि, पर कोई उहो बि त सम्झे त तनवीर आरेजो खे तनवीर आरेजो थियण लाइ उनखे पंहिंजे बाबा खे विञाइणो पियो आहे। ससुईअ खे ससुई थियण लाइ बाबा खे विञाइणो पियो आहे। संधिया खे संधिया थियण लाइ बाबा खे विञाइणो पियो आहे। सोरठ खे सोरठ थियण लाइ बाबा खे विञाइणो पियो आहे। ऐं उन नामाचारीअ उन्हनि अबनि ऐं भाउरनि खे ई न विञायो आहे, पर अहिड़ो सूर बि सठो आहे जहिड़ो सूर ससुई सठो हो। ससुई त हिकु हुई ऐं उन पंहिंजे पुनुअ लाइ जबल जाॻिया हुआ, पर हेॾां त केतिरियूं ई ससुयूं आहिनि, जेतिरियूं ससुयूं एतिरा ई सूर। हू सिंध जूं ससुयूं बि तमामु घणी पीड़ा मां गुज़री पंहिंजे पुनुअ खे तलाश करे रहियूं आहिनि। उहे सिंध जूं सूरमियूं जेके सरापा एहतजाज बणिजी अॻियां आहियूं आहिनि, जेके पंहिंजे दर्द खे केश नथियूं कराइनि, हू त पंहिंजे दर्द जी नुमाइश बि नथियूं कनि। हूअ असांखे सिंध खे ऐं हुकुमराननि खे बसि इहो ॿुधाइणु घुरनि थियूं त दर्द छा थींदो आहे, ऐं हू उन दर्द में केतिरे सालुनि ऐं महीननि खां मुब्तला आहिनि। जॾहिं उन्हनि जो उहो दर्द सवाई थी वियो, एतिरो वधी वियो जो उन्हनि उहो महसूसु कयो त हाणे उहो दर्द अहिड़ो लादवा बणिजी चुको आहे जेको उन्हनि जे वस खां ॿाहिरि थी वियो आहे। उहा उन दर्द खे नथियूं खणी सघनि, तॾहिं बि उन्हनि उन दर्द जी नुमाइश न कई, पर पंहिंजी पोतीअ खे परचम बनाए उन दर्द खे हिन देश वासियुनि खे ॾेखारियो। हू त सरापा दर्द रहियूं, कॾहिं हैदराबाद में वेठी रहियूं, इंतज़ार बणिजी कॾहिं मकलीअ ते दाहीं थींदियूं रहियूं, कॾहिं दूल्हे दरिया ख़ान खे पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाईंदियूं रहियूं, कॾहिं मकलीअ में सुतल सिंध वटि मातम कंदियूं रहियूं, कॾहिं रोडनि ते वेही पंहिंजे प्यारनि जी तस्वीरनि जा ठाहियल बैनर हवाउनि जे नज़र कंदियूं रहियूं, कॾहिं उहे तस्वीरूं सीने सां लाइ लुड़क लाड़ींदियूं रहियूं, कॾहिं पंध में रहियूं, कॾहिं पंध उन्हनि सां रहियो, पर पोइ बि पंध न खुटो। जेके गुम आहिनि उहे बि सिंध सां रहिया। उन्हनि ते इल्ज़ाम ई उहो आहे त हू इक़्तदार सां न पर सिंध सां हुआ, पर सिंध उन्हनि सांवरी नारियुनि सां बि गॾु आहे। पर हाणे त उन्हनि जी अहिड़ी हालति आहे जो उन्हनि जे लबनि ते शिकायती गीत अची विया आहिनि ऐं उन्हनि जे अखियुनि में लुड़क आहिनि। उहे पंहिंजे पोतीअ सां आख़िर केतिरा लुड़क साफ़ कनि, ऐं ॿियो केरु उन्हनि जा लुड़क साफ़ करण वारो बि हुजे। अगरि सिंध उन्हनि जी मालिकी कंदी त उन्हनि जी ज़ुबान ते अहिड़ा शिकायती गीत न हूंदा। तोसां मुंहिंजा जहिड़ा, तोसां मुंहिंजा मेला, तो बिन साजन मुंहिंजो रूह न लॻे। वाकई उन्हनि सतायल रूहनि जो पंहिंजे खां सवाइ उन्हनि जो रूह कीअं लॻंदो हूंदो। उन
लाइ हाणे तनवीर आरेजो खां वेंदे सोरठ लोहार ताईं, नीलम आरेजो खां वेंदे ससूईअ ताईं सभई अलामती सॾ थी चुकियूं आहिनि। हिकु अहिड़ो सॾ जेके सिंध वरनाए। अॼु अगरि सिंध उन्हनि जो सॾ न वरनायो त सिर्फ़ु उहे मुलज़िम नाहिनि जेके उन्हनि सां अॼु शामिल हाल नाहिनि, पर सिंध बि मुजरिम थी बीहंदी। हिन वक़्तु उन्हनि सां हिकु अंभो त शामिल थी वियो आहे, पर उन ॻाल्हि जी केरु ज़मानत ॾींदो त हूअ आख़िरी वक़्त ताईं उन्हनि सां बीठा हूंदा। सिंध उहो बि ॾिठो आहे त साथ जुड़ंदा आहिनि, वरी साथ ईअं ई ख़तमु थी वेंदा आहिनि जीअं कॾहिं जुड़िया ई न हुआ। उन लाइ उहो ज़रूरी आहे त उन्हनि सां क़ाफ़िले वारा त रहनि ई रहनि, पर उन्हनि सां इहा सिंध बि रहे जेका हमेशह अकेली रही आहे, हमेशह ॾुखी रही आहे, जेका ससूईअ वांगुरु हमेशह पंध में रही आहे। अगरि उन्हनि सांवरिन नारियुनि खे सिंध जो साथ मिली वियो त हूअ अकेलो न रहंदियूं, पर उन्हनि जो उहो क़ाफ़िलो वधी बस कुझु माण्हुनि जो अचणु वरी उन क़ाफ़िले में शामिल थी शाम जो पंहिंजे घर हलियो वञणु, वरी कॾहिं रस्ते गुज़रंदे उन में शामिल थी वञणु, उहो कहिड़ो साथ आहे। क़ाफ़िले में शामिल सिंधी त शाम जो पंहिंजे घर हलिया था वञनि, पर सोरठ खां वेंदे ससूईअ ताईं ऐं नीलम खां वेंदे तनवीर ताईं उहे त शाम जो पंहिंजे घर नथियूं वञनि। किथे आहे उन्हनि जो घर? जॾहिं खां उन्हनि पंहिंजे पोतियुनि खे परचम बनायो आहे तॾहिं खां उन्हनि खे यादि बनाए त किथे आहे उन्हनि जो घर। उहे बसि ससूईअ जीअं पंध में आहिनि, कॾहिं हैदराबाद जे प्रेस क्लब अॻियां, कॾहिं एहतजाजनि में, कॾहिं मुसलसिल बुख हड़ताल, कॾहिं कराची प्रेस क्लब अॻियां, कॾहिं किथे त कॾहिं किथे। पर हाणे सिंध ॾिठो त कीअं न उन्हनि जे सॾ में कूक पैदा थी वई आहे। हाणे सिंध महसूसु करे रही आहे त उन्हनि जी रड़ में दहां बि शामिल थी वई आहे, अहिड़ी दहां जेका सुतल धरतीअ खे जाॻाइण में कमु ईंदी आहे। हाणे तनवीर आरेजो, नीलम आरेजो, ससूई, सोरठ, लोहार, संधिया इनाम ऐं उहे ॿियूं सांवरियूं नारियूं जेके असीराने ग़म आहिनि, उहे अॻिते वधी चुकियूं आहिनि, उहे सिंध जी दहां बणिजी चुकियूं आहिनि। हाणे हूअ वापसि न वरंदियूं जेसीं उन्हनि जा उहे असीर बाबा उन्हनि घरनि में नथा वरनि जेके घरनि मां ईअं खमिजी विया हुआ जीअं माल जे वाड़नि मां माल खमिजी वेंदा आहिनि। पर हाणे तमामु घणी तकलीफ़ ऐं ॾाढी जिदोजहद सां उन्हनि सिंध खे उहो ॿुधायो आहे त हाणे घणो थियो। तॾहिं दिलि में इहो ख़्यालु अचे थो त उन्हनि लाइ अयाज़ जो इहो गीत ॻाइजे त सूरज वियो जीअं ढुरकंदो ऐं शाम लहरायूं चॻूं, आए नज़र तूं मुरकंदो मुंहिंजा पिरी ओ बांवरा ओ सांवरा। हाणे जॾहिं सिंध सरापा एहतजाज थी चुकी आहे तॾहिं अलाह करे उन्हनि सांवरिन बांवरिन छोकिरियुनि जी दाहां बि असरु करे ऐं उहे मोटी अचनि जिन खे ॾिठे ॾींहं थिया आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून जेको तहरीर कयो हुयो मोहम्मद ख़ान दाऊद, उनजो उनवान हुयो अॼु जूं ससूयूं पंध में। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।